सखर मां के ख़बर ॾियूं पिया। सखर में वापडा जी इम्कानी निजकारी ऐं मुलाज़िमनि सां नाइंसाफ़िन ख़िलाफ़ हाइड्रो यूनियन पारां एहतजाज कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त सेप्को मुलाज़िमनि खे बदिली करे इंतकामी कार्रवाई कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ जे रिपोर्टर शाहिद चन्ना खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, वापडा हाइड्रो यूनियन पारां वापडा जी इम्कानी निजकारी ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ जेके इंतकामी कार्रवाई कयूं पियूं वञनि। सेप्को सर्कल ऑफिस खां सखर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें यूनियन अॻवान सजा घुमरो, सैयद ज़ाहिद हुसैन शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली सखर प्रेस क्लब पहुची आहे ऐं उते एहतजाज करे धरणो हयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त सेप्को मुलाज़िमनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि, उन्हनि खे बदिली करे सखर खां ज़िले खां ॿियनि ज़िलनि में उन्हनि खे रखियो पियो वञे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। मुलाज़िमनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं बंदि कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जेको आहे उहो जो आहे वसी कयो वेंदो। अॻवान जो चवणु आहे त वापडा जी इम्कानी निजकारी बि क़बूल असांखे न आहे। जेकॾहिं वापडा जी इम्कानी निजकारी कई वई त जेके वापडा मुलाज़िम आहिनि, अॻवान आहिनि, उहे रोडनि ते जेके हूंदा आहे उहा असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। उन्हनि चयो आहे त वापडा जी तरक़ीअ लाइ असां भरपूर पंहिंजो महिनत ऐं किरदारु अदा करे रहिया आहियूं। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।